हाणे मां वकास मुरो खे गुज़ारिश कंदुसि उहो पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। हीअं त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। सभिनी दोस्तनि खे सभ खां पहिरियां मां मुबारकबाद पेश थो कयां त जेकी माना न्यू ताल खे पार्टी ॾेई आहे, तव्हां दोस्तनि मां असां उमेद था रखूं त हिन तंज़ीम खे हिन ताल खे मज़बूत करण में तव्हां पंहिंजो किरदारु अदा करो। इन खां अलावा इंसान अगरि को कंहिं दोस्त सां मसइलो थिए थो, जाइज़ हाणे जो मसइलो न थिए असां तव्हां सां वेठा आहियूं, केस आहे तव्हांखे फ्री ऑफ कास्ट में असां वकील करे ॾींदासीं। सभु दोस्त वेठा ॿुधो असां तव्हां कानून ताईं बदिलनि कंहिं बि दोस्त सां असां नाजाइज़ बर्ताव न कंदासीं। कंहिं दोस्त सां थी थिए असां शुक्र कंदासीं, उहो बि असांजो कमु आहे त उहो माना उन मसइले खे हैंडल कीअं कयूं। पर चवण जो मतिलबु इहो आहे त हाणे असां हिकु नओं माना सिलसिलो ठाहियो आहे सखर में, ऐं सखर में हिन टाइम 3 मिनट असांजा ॿार शमशाबाद थी आहे, मुबारक कॉलोनी जो बि आहे, हितां जो थी वियो ताल। असां हाणे अंतिम सॼे ज़िले खे कवर कंदासीं इंशाल्लाह। ऐं 5 फेबरवरी मथे जुमे ते कश्मीर डे जो माना ॾींहुं आहे, ऐं कश्मीर डे जे हवाले सां असां हिकु पाकिस्तान ग़रीबान पार्टी तरफ़ां अयूब गेट खां प्रेस क्लब ताईं रही रखंदासीं।